वाक़ आगाह कंदासीं। मिठी जी सिविल अस्पताल मां हैदराबाद रेफर कयल गुरहारी औरत ऐं संदसि ताज़ो ॼावल ॿार रस्ते में फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर मिठी मां ताईं पहुचायूं पिया। सिविल अस्पताल मां हैदराबाद रेफर कयल गुरहारी औरत ऐं संदसि ताज़ो ॼावल ॿार रस्ते में फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था। गुलज़ार गुल ओठो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। गुलज़ार गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी गुलज़ार गुल। जी बिल्कुल, सिविल मिठी मां हैदराबाद रेफर कयल गुरहारी औरत जेका आहे उन डिलीवरी थियण खां पोइ औरत ऐं संदसि ताज़ो ॼावल ॿार जेके रस्ते में फौत थी विया आहिनि। जॾहिं त गुज़िरियल शाम जो जेको आहे थर जे ॻोठ भटंगारी मां डिलीवरी दौरान जेको वारसन गुरहारी औरत खे जेको सो सिविल मिठी दाख़िल कयो, जिते हुन पिणु डिलीवरी थी हुई। औरत खे गुज़िरियल ॾींहुं डिलीवरी थियण लाइ सिविल मिठी आंदो वियो। डिलीवरी नॉर्मल थी हुई, पर वधीक रत वेही वञण सबबि राति 1 वॻे हैदराबाद रेफर कयो वियो। वारसन जो इहो चवणु आहे त हैदराबाद मुंतक़िल करण दौरान औरत दर्शना ऐं संदसि नौमौलूद ॿार जेको रस्ते में ई जेके फौत थी विया आहिनि। ऐं वारसन जो इल्ज़ाम डॉक्टर ॿुधायो राति देरि सां डॉक्टर इलाज करण बदिरां पाण खे बचाइण लाइ रेफर कयो, जीअं फौतगी अस्पताल जे रिकॉर्ड में न अचे। ऐं डिलीवरी बैदि जेको वधीक रत वेही वञण सबबि ख़ातून पेश थी वई हुई। ऐं वारसन जा अस्पताल इंतजामिया ते संगीन इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। ऐं वाक़े जी जांच लाइ इंक्वायरी कमेटी सिविल सर्जन पारां जोड़ी वई आहे, जेको वारसन सां उन चवण त इंसाफ़ कयो वेंदो। जॾहिं त इन क़िस्म जो जेको डिलीवरी जो केस जेको आयो हो, उन टाइम ते बिल्कुलु जेका गुरहारी औरत जेका हुई बिल्कुलु नॉर्मल हुई, तबियत सेट हुई, पर हुनखे जेको डिलीवरी दौरान वधीक रत वियो, जंहिं सबबि हिते इलाज न थियण करे हुन हैदराबाद रेफर कयो। उन्हनि कमेटी जोड़ी वई आहे। डॉक्टर ते मुश्तमिल जेका आहे उहा इंक्वायरी करे जेका सो सिविल सर्जन डॉक्टर हरीश कुमार खे रिपोर्ट ॾी, जंहिं बैदि उन वारसन सां उन चवण त असां इंसाफ़ कंदासीं। जी गुलज़ार गुल ओठो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।